ज़ारा स्केटिंग पार्क जे हर तरफ़ खां हथ पकड़ण वारो पाइप हणणु चाहे थी। हाणे जेको स्केटिंग पार्क आहे उहो 40x20 जो हिकु मुस्ततील ठाहे थो, जंहिं 40 मीटर वेकर आहे ऐं 20 मीटर ड्रैग आहे। ज़ारा खे घणा मीटर पाइप खपंदो पूरे स्केटिंग पार्क जी चौधारी हणण लाइ? हाणे अचो त स्केटिंग रिंग ठाहे ॾिसूं जीअं असांखे तसवुरु करण में आसानी थिए। हाणे असांखे ख़बर आहे कि 40 मीटर हुनजी वेकर आहे, असां वेकर वारे पासे खे 40 मीटर कंदासीं ऐं असांजी 20 मीटर ड्रैग आहे त ड्रैग वारे पासे खे 20 मीटर कंदासीं। हाणे ज़ारा खे असांजे हिन 40 मीटर वारे तरफ़ खां बि पाइप हणणो आहे ऐं हिन 20 मीटर वारे तरफ़। हाणे हिकिड़ो अहिड़ो माण्हू जंहिंखे स्केटिंग अचे ई नथी त उन लाइ लाज़मी आहे त उहो हिन अगरि हेठि 40 मीटर वारे पासे ऐं हिन खॿे पासे जे 20 मीटर वारे पासे ॾांहुं बि पाइप हणे। हाणे ईअं चई सघिजे थो कि हुनखे ॿाहिरां चइनी तरफ़नि खां पाइप लॻाइणो पवंदो। सन शिकिल जे ॿाहिरि वारे पूरे मुफ़ासिले खे चौधारी माप खे पेरीमीटर बि चई सघूं था। असांजी जेका शक्ल ठहे थी उहा हिकिड़ी मुस्ततील ठहे, ठीकु आहे, त उन में साम्हूं वारा पासा बराबरि थींदा आहिनि। हाणे हे अगरि 40 मीटर आहे त हिन साम्हूं वारो पासो बि 40 मीटर ई थींदो, ठीकु आहे, हिनखे असां 40 मीटर लिखूं। हाणे सॼे पासे वारो असांजो पासो जेको आहे इहो 20 मीटर आहे, उन खॿे पासे ॾांहुं साम्हूं वारो पासो उहो बि 20 मीटर थींदो। हाणे इहो इन करे मुमकिन थियो छाकाणि त असांजी जेका शक्ल ठहे पई उहा हिकु मुस्ततील। हाणे ज़ारा वटि चइनी तरफ़नि जी माप अची वई आहे। हाणे जेको हुनखे पाइप ख़रीद करणो पवंदो उहो केतिरो ख़रीद। हाणे असां अगरि शुरू कयूं था मथे पासे खां त असांजे मथे पासे जी माप आहे 40 मीटर। हुन खां पोइ अगरि हेठि अचूं था त हुन में मज़ीद जोड़ कंदासीं 20 मीटर, ठीकु आहे। वरी हेठां वारी माप हुन में जोड़ कयूं त उहा थी वेंदी असांजी 40 मीटर, ठीकु आहे। पर 40 मीटर में सॉरी मथे ॿियो वेंदासीं असांजी मज़ीद हिकिड़ी 20 मीटर जो पाइप असांखे खपंदो। हाणे असांजे चोर चारो तरफ़ असांजो पाइप लॻी वियो, ठीकु आहे। हाणे 20 खे अगरि 40 में शुरू में तव्हां जोड़ कंदव त असांजो जवाबु ईंदो 60। 60 में वरी 40 जोड़ कंदव, वरी हुन में तव्हां ॿीहर 20 जोड़ कंदव। 60 में जॾहिं 40 जोड़ कंदव त असांजो 100। 100 में 20 जोड़ कंदव असांजो जवाबु अची वेंदो 120 मीटर। हाणे सॼे स्केटिंग पार्क जे चौधारी पाइप हणण लाइ जीअं ज़ारा आसानी सां स्केटिंग करे सघे हुनखे 120 मीटर पाइप खपनि। 120 मीटर पाइप चौधारी हणंदी त उहो स्केटिंग आसानी सां करे सघंदी। इहो असांजो जवाबु हुयो।